अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीका और माया गज़ाल आबो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। जलसन वांगुर लॉन्ग मार्च के भी कामयाब बनाईंदासीं। 31 जनवरी ताईं नायल वज़ीर आज़म के इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। सिंध हुकूमत की कुर्बानी ॾियण लाइ भी तैयार आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। आर्मी पब्लिक स्कूल साने खां पोइ पूरी क़ौम मुतहद थी दहशतगर्दीअ खे शिकस्त ॾिनी। एपीएस साने ते अॼु बि ॾुखोयल आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो पेशावर में पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने के 6 साल गुजरी विया। साने में शहीद थियल 132 ॿारनि समेत 147 ॼणनि खे भेटा पेश करण लाइ सिंध समेत सॼे मुल्क में सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां तक़रीबुनि ऐं रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां एपीएस जे शहीदनि खे भेटा पेश। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीदनि जो रत मुल्क ऐं क़ौम ते कर्ज़ रहंदो। पोयरनि खे इंसाफ़ न मिलणु वॾो अलमियो आहे। क़ौम अॼु बि मासूम शहीदनि खे नाहे विसारियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त एपीएस साने में मुलविस किरदारनि खे अंजाम ते पहुचाए ॾुखोयल ख़ानदाननि खे इंसाफ़ ॾींदासीं। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त एपीएस साने जो ॾुख अॼु बि ताज़ो आहे। 16 डिसंबर तारीख़ में कारे ॾींहं तौरु यादि रहंदो। मासूमनि जी कुर्बानी क़ौम खे मुतहद कयो। क़ौम दहशतगर्दीअ ख़िलाफ़ पाक फ़ौज सां गॾु आहे। इंशाअल्लाह मासूमनि जूं कुर्बानियूं रंग लाहींदियूं। पाकिस्तान में कोरोना वायरस जा हाञा जारी। वायरस सबब वधीक 105 मरीज़ फौत। हयाती उञाईंदड़नि जो अंगु 9010 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2731 नवां केस रिपोर्ट। 2510 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। मुतासिरनि जो मजमूई अंगु 4,45,977 थी वियो। कोरोना जा केस वधण सबब टंडोजाम जे ॿिनि इलाइक़नि खेसाना मोरी ऐं मीर कॉलोनी में स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो। टंडोजाम शहर में कोरोना केसिस जो अंगु 214 थी वियो। ठटे ज़िले जे शहर गजे में कोरोना जा केस वधण सबब मेमणपाड़े में स्मार्ट लॉकडाउन। मेमणपाड़ो सील कयो वियो। पुलिस एहलकार मुक़रर। सांगड़ ज़िले में कोरोना वायरस जा वधीक 14 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंगु 74 थी वियो। टंडो मोहम्मद खान ज़िले में कोरोना जा वधीक 7 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंगु 189 थी वियो। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल चयो आहे त अपोज़िशन जल्दी इस्तीफ़ा ॾे। नेक कम में देर छो? पहिरियां अपोज़िशन जे एटीएम जो एहतिसाब थींदो हो, हाणे सभिनी जो एहतिसाब थींदो। वज़ीर आज़म चोरनि जे दॿाउ में न आयो। पीडीएम वारा एनआरओ न मिलण ते मायूसी जो शिकार आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर जे ख़ासि सलाहकार फिरदौस आशिक़ एवान पीडीएम खे करप्शन जी वागुनि जो टोलो करार ॾींदे चयो आहे त पीडीएम बंदि घिटीअ में फासी पई आहे। बीआरटी हुकूमत धिके खां सवाइ हली नथियूं सघनि। जेका एलएनजी $4 में मिलंदी हुई उहा $16 में ख़रीद कई वई। मरियम औरंगज़ेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं।
चवे थी LNG जी ख़रीदारी ते 122 अरब रुपयनि जो धाड़ो हंयो वियो। मार्केट में अटो गायब करे बहरान पैदा कयो वियो। शहबाज शरीफ खे 27 अरब जे मेट्रो ठाहिण ते गिरफ़्तार कयो वियो। अटे ऐं खंड चोरनि खे घर भेड़ो करणो आहे। माफ़िया हुकूमत ॼाणी वाणी बहरान पैदा कंदी आहे। इमरान ख़ान जे हुक्म ते शयूं महांगियूं थियनि थियूं। नेब कराची में NICVD जे फंडनि में मुबैना अरबें रुपयनि जी घोबियुनि बाबति इंक्वायरी जो रिकॉर्ड इस्लामाबाद हेडक्वार्टर्स ॾांहुं उमाणे छॾियो। सिंध हाई कोर्ट में जवाबदारनि जी ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी। नेब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त NICVD जो मामिलो नेब चेयरमैन वटि आहे, जेको वधीक कार्रवाई लाइ ऑर्डर जारी कंदो। अदालत NICVD इंतिज़ामिया खे नेब सां जांच में सहकार करण जो हुकुम ॾींदे जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 2 फ़रवरी ताईं वाध करे छॾी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत पार्कलैंड रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। आसिफ अली ज़रदारी जे वकील फारूक एस नाइक सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ियत सबबि इल्तवा जी इस्तदा करे छॾी। सिंध हाई कोर्ट PPMPA शर्जील इनाम मेमण जी घरवारी सदफ शर्जील खे 1 महीने लाइ परॾेह वञण जी इजाज़त ॾेई छॾी। आमदनी खां वधीक असासा रखण वारे रेफरेंस में नामज़द जवाबदार सदफ शर्जील कारोबार सांघे परॾेह वञण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। मोरो में गुज़िरियल ॾींहुं मलाह बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते लॻायल धरणे जो 7 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR में दहशतगर्दी जो कलम बि शामिल। पने आकिल भरसां ॻोठ लाखो लंजारी में मारिजी वियल औरत जो क़तल केस 8 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में मक़तूल नारी ज़ाकिरा इंढण जो मुड़ुस ऐं ससु समेत 8 जवाबदार नामज़द। पने आकिल भरसां कमाल खान लिंक रोड ते ट्रैक्टर मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। मीरपुर माथेले वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फौत थी वई, 1 ॼणो ज़ख़्मी। खानपुर भरसां कपड़ा धोईंदे बमली माइनर में बुॾी वियल औरत साबरा शेख जो लाश हथ। ॻोठ मुमताज़ पिताफ़ी वटां मक़ामी टोबन औरत जो लाश कढी वरितो, वारसनि हवाले। ऐं नंगर पार्कर जे ॻोठ उमेदी जी वांडियो भरसां बासरनि पारां ॻोरहारी हरणीअ जे शिकार बाबति आवाज़ टीवी ते प्रोग्राम में मामिलो उथारण खां पोइ अदालत नोटिस वरितो। अदालत झंगली खाते जे अमलदारनि खे तलब करे वरितो। खाते जे अमलदारनि विच में हरणीअ जे शिकार तां इख़्तिलाफ़ वधी विया।